मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। सही अगर कोई कुरान मजीद जा समूरा सजदा आखिरी में करे तो वो अमल कीअं आहे? अच्छा हे भी जायज़ अमल आहे। कुरान हकीम में 14 सजदा आहिनि, कंहिं ख़बर आहे सी? कुरान हकीम में सही घणा सजदा आहिनि? अच्छा उहे सजदा कया वेंदा न कया वेंदा? कीअं कया वेंदा? कोई ॿुधाईंदो? हिकिड़ो बंदो कुरान हकीम जो सजदो कीअं कयो वेंदो? कोई हिकिड़ो बंदो मूंखे उथी करे ॿुधाए जल्दी, हिकिड़े मिंट में। अच्छा उनजे लाइ को नियत बियत जी ज़रूरत आहे? को नियत के नमाज़ अल्लाह अकबर वटसठ इहो हथ ॿुधाए वेंदा? माशाअल्लाह 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 माशाअल्लाह, सलाम मुंहिंजे साईं खे। साईं सजदे में जेको तिलावत जो सजदो कयो वेंदो न, उन में अल्लाह अकबर करे हथ ॿधे न आहिनि वेंदा। उन में सलाम बि नाहे फिरायो वेंदो, सलाम बि मां सम्झंदो काफ़ी साथी हिन टाइम ॻाल्हि ॿुधंदा इहा। काफ़ी सजदो जेको तिलावत कयो वेंदो आहे उन में सलाम बि नाहे फिरायो वेंदो, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, हे नाहे फिरायो वेंदो। सजदो क़ुर में आयत आई सजदे जी, अल्लाह ताला जो हुकुम थियो त सजदो कयो ए ईमान वारो, त पोइ छा करिणो आहे? क़ुर हकीम खे बहितर तरीक़ो सजदे खे अदा करण जो, क़ुर खे साइड ते रखे करे ऐं साम्हूं वेही करे अतैया जी शिकिल में अल्लाह अकबर करे सजदे में वञो, अल्लाह अकबर करे मथे थियो, सजदो थी वियो अल्हम्दुलिल्लाह। कंहिं क़िस्म जो कोई सलाम जी ज़रूरत न आहे। त इस्लाम खे सिखण जी कोशिशि कयो। हाणे अलाए केतिरनि असांजे मुस्लमान क़ुर पुॼायो हूंदो, अलाए केतिरनि, त पोइ इहो शइ जो असां मसइला यादि रखूं न रखूं? इन खां अलावा हज़ार अहिड़ा मसइला आहिनि, त इनशाला सभई सिखंदव न। हा अहिड़ी मूंखे दिलि जाए त ॾियो, पोइ ॾिठो वेंदो रमज़ान खां पोइ। फ़िलहाल जो